ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। तव्हां बाग़बान पिक्चर ॾिठी आहे? मां ॿ टे दफ़ा ॾिठी आहे, 3 दफ़ा ॾिठी आहे। पहिरियों दफ़ो ॾिसी आयुसि, ॾाढो रोअणु अची वियो। मूं चयो यार ही दुनिया में छा वेठो थिए करे। ॾाढो पंहिंजो पाण खे गिल्टी पियो फील कयां, ॼण त मां ई को बुरो कमु कयो आहे। वरी ॿियो दफ़ो जॾहिं ॾिठी, थोरनि ॾींहंनि खां पोइ, थोरनि महीननि खां पोइ टीवी ते आई, ॾिठी। मां चयो यार अजाब पियो, मां पहिरियों त हेॾो मां रोआं पियो करे, अखियुनि में पाणी पियो अचे, मां थोरी कुझु कयो आहे, हे त पिक्चर आहे। ईअं वरी माना मूं ते ॿियो असरु ईअं थियो करे। उन ॾींहुं मुंहिंजे बिल्डिंग जो दोस्त आहे विकास, उहो मुंहिंजे घरु आयो, जाम दुखी लॻो पियो। चयोमांसि यार छा थियो, छो तीअं तोखे? चई यार तूं बाग़बान पिक्चर ॾिठी? चई हा ॾिठी। मां ॾिठी, तमामु सुठी पिक्चर इहा, तमामु सुठी पिक्चर। चयोमांसि छा थियो भला, पिक्चर जे बारे में तूं एॾो छो थो थिए? चई हुन पिक्चर ठहण खां पोइ मुंहिंजे घर में महाभारत शुरू थी वियो। मां चयो छा थियो, तुंहिंजो पुटु कुझु करे छॾियईं आहे? चयो पुटु न, मुंहिंजो पीउ ख़राबु थी वियो आहे। मां चयोमांसि उहो वरी कीअं, छा थियो भला? चई हिन बाग़बान पिक्चर ॾिसण सां, जॾहिं बाग़बान पिक्चर टीवी में ईंदी आहे, इहे टीवी वारा बि एॾा होशियारु आहिनि, ख़बर अथनि इहे ॿुढा माण्हू इहे पक ई बाग़बान ॾिसंदा, सॼी पिक्चर ॾिसंदा। जॾहिं बाग़बान पिक्चर हले, उते अमिताभ बच्चन रोए, हिते पीउ मुंहिंजो मूंखे पियो ॾिसे, ॼण त मां कुझु कयो आहे। मां पंहिंजे माउ पीउ जो इकलौतो पुटु, उन्हनि जो सॼो ख़्यालु पियो कयां। हाणे मुंहिंजो पीउ जो मुंहिंजे मथां विश्वास ई निकिरी वियो आहे। नंढी नंढी ॻाल्हि ते मुंहिंजी शक्ल सां बि ॾिसंदो आहे। ॿाहिरि वॉक ते वेंदो आहे त जेका कड़ी आहे न, कड़ी ते लॉक पाए वेंदो आहे, भई मथां तां तालो बंदि करे मूंखे घर मां कढी छॾियो। अलाए हुनजे मन में कहिड़ा कहिड़ा वीचार पिया अचनि। हिकिड़ी चयोमांसि भई लेटर ॾिनोमांसि, भई सही करे ॾियो, सोसाइटी में ॾियां, फ्लैट मुंहिंजे पीउ जे नाले सां आहे। चई न मां ईअं सही न कंदोमांइ। मां चयोमांसि भई ॾिसो तव्हां पढ़ो त सही, तव्हां पढ़ियल गढ़ियल आहियो, मथे फ्लैट मां लीकेज थी थिए, सोसाइटी में सेक्रेटरी खे लेटर ॾियणो आहे। चई न, मां इहो लेटर जेको आहे न पंहिंजे दोस्त खां पढ़ाईंदुसि। उनजो दोस्त वकील अथसि, उन खां लेटर पढ़ायो अथई, ऐं उन दोस्त खे पुटु कोन्हे, 2 धीअर अथसि, ॿई अमेरिका में अथसि। उहो उनखे सलाह पियो ॾिए भई पंहिंजे पुट खां संभालजांइ। अरे मां चयो मां छा संभालियां, मां तव्हांजो एॾो ख़्यालु थो कयां, सभु थो कयां, उन खां पोइ तव्हां मुंहिंजो इहो हाल था कयो करे। उहो लेटर पंहिंजे दोस्त खां पढ़ाए करे पोइ मूंखे सही करे ॾिनो अथई। चेक बुक, बैंक बुक सभु पासबुक सभु लिकाए रखिया अथई, मूंखे ॾिसण में न अचनि। हिते बाग़बान खां पहिरीं पाण में असां दोस्त हुआसीं, कॾहिं मूंखे धंधे में 50,000 1 लख 2 लख खपंदा, 2 मिंटे में मूंखे चेक आणे ॾींदो, वरी मां व्याज सूद पैसा ॿ ॾींदोमांसि, भई तव्हां पंहिंजा पैसा संभाले रखो, काई ॻाल्हि कोन्हे। हाणे 10,000 थो घुरां त नथो ॾिए। इहो बाग़बान जो असरु थी वियो आहे। इहे माण्हू पिक्चर ठाहिनि था, 10% ॿार ख़राबु हूंदा, पर तव्हां 90% ॿुढनि खे ख़राबु था करे छॾियो। सम्झो हिन पिक्चर जो असरु छा थो थिए। 10% ॿार सुधरण वारा त कोन अथव, पर 90% ॿुढा ख़राबु था थी वञनि। चओ ओम साईं राम।